मीरपुर माथेलो ऐं जरवार में अताई डॉक्टरनि जो राज वधी वियो आहे। हयात पिताफ़ी में अताई डॉक्टर पारां मुबैना तौर मरीज़ खे ग़लत इंजेक्शन हणण सां नौजवान ज़ाहिद भट्टी तड़पी फौत थी वियो। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे मीरपुर माथेलो मां CN न्यूज़ जो रिपोर्टर काज़ी शफ़क़त। जी काज़ी, छा तफ़सील आहिनि? जी अव्हांखे ॿुधाईंदो हलां त मीरपुर माथेलो थोरे शहर जरवार या हयात पिताफ़ी में अतहनि डॉक्टरनि जो राज वधी वियो आहे। शहर हयात पिताफ़ी में अफ़सोसनाक वाक़िओ पेश आयो आहे। अतई डॉक्टर असद अली मिराणी नौजवान ज़ाहिद हुसैन मिराणी खे ग़लत इंजेक्शन हई आहे, जेको अस्पताल में तड़पी फौत थी वियो आहे। होॾां मालिकनि सां राब्ते करण जी कोशिशि कईसीं मगर राब्तो न थी सघियो आहे। जी